सिंध जो वॾो वज़ीर केरु थींदो? मुखालिफ़ धुर अॻुवाण ऐं वॾे वज़ीर विच में अॼु मुलाक़ात जो इम्कान आहे। स्पीकर पारां ॾिनल मांझाने जे मौक़े ते रना अंसार ऐं वॾे वज़ीर में मुलाक़ात थींदी। ज़रियनि मूजिबि ॿिन्ही अॻुवाणनि विच में निगरान वॾे वज़ीर जे नाले बाबति सलाह मशवरो कयो वेंदो। हुकूमत तरफ़ां मुमताज़ अली शाह, जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाकर ऐं सदीक़ मेमण, जॾहिं त मुखालिफ़ धुर वटि यूनुस डागा, शुएब सिद्दीकी ऐं फज़लुल्लाह कुरैशी जा नाला गौर हेठां आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ सां शेयर करे आहियूं। सिंध जो वॾो वज़ीर केरु थींदो? मुखालिफ़ धुर अॻुवाण ऐं वॾे वज़ीर विच में अॼु मुलाक़ात जो इम्कान आहे। स्पीकर पारां ॾिनल मांझाने जे मौक़े ते रना अंसार ऐं वॾे वज़ीर में मुलाक़ात थींदी। ज़रियनि मूजिबि ॿिन्ही अॻुवाणनि विच में निगरान वॾे वज़ीर जे नाले बाबति सलाह मशवरो कयो वेंदो। हुकूमत तरफ़ां मुमताज़ अली शाह, जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाकर ऐं सदीक़ मेमण, जॾहिं त मुखालिफ़ धुर वटि यूनुस डागा, शुएब सिद्दीकी ऐं फज़लुल्लाह कुरैशी जा नाला गौर हेठां आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफलाइन ते मौजूदु आहे कराची का चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी। जी फयाज़, सिंध जो वॾो वज़ीर केरु थींदो? बिल्कुल अब्दुल कयूम, सिंध जो वॾो वज़ीर केरु थींदो? निगरान हुकूमत में केरु वागू संभालींदो ऐं केरु उबूरी हुकूमत हलाईंदो? इन हवाले सां मुखालिफ़ धुर जे अॻुवाण ऐं सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जे विच में अॼु मुलाक़ात जो इम्कान आहे। स्पीकर पारां अॼु असेंबली जेके मेंबर आहिनि उन्हनि जे मान में मांझादो ॾिनो वियो आहे। उन मौक़े ते अपोज़िशन लीडर राना अंसार ऐं सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह विच में मुलाक़ात जेका आहे उहा मुतवक़ा आहे। ॿई अॻुवाण सिंध जे निगरान वॾे वज़ीर बाबति न सिर्फ़ु सलाह मशवरो कंदा, बल्कि ॿिन्ही धुरियुनि पारां मुख़्तलिफ़ जेके नाला आहिनि उन्हनि ते ख़्याल ओरिया वेंदा। हुकूमत पारां सैयद मुमताज़ अली शाह, जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाकर ऐं अॻूणो चीफ सेक्रेटरी सदीक़ मेमण जा जेके नाला आहिनि उहे वरिता पिया था वञनि। अहिड़ी तरह सां मुखालिफ़ धुर वटां पिणु यूनुस डागा, शुएब सिद्दीकी ऐं फज़लुल्लाह कुरैशी जा नाला जेके आहिनि उन्हनि ते वीचारियो पियो थो वञे। त सिंध असेंबली टोड़ण जे हवाले सां वॾो वज़ीर 3 ॾींहंनि ताईं अपोज़िशन लीडर सां मुशावरत जो न सिर्फ़ु पाबंद हूंदो, बल्कि ॿिन्ही धुरियुनि में नालनि ते इतफ़ाक़ न थियण जी सूरत में मामिलो जेको आहे उहो कमेटी जे हवाले कयो वेंदो। इहा कमेटी जेका आहे उनखे जोड़ण जो इख़्तियार जेको सिंध असेंबली जेको स्पीकर आहे आज़ाद सिराज दुरानी उनखे हूंदो ऐं कमेटी जॾहिं जोड़ी वेंदी त उन कमेटी में नालनि ते इतफ़ाक़नि जे हवाले सां अॻिभराई जी कोशिशि कई वेंदी। अगरि जेकॾहिं कमेटी नालनि ते इतफ़ाक़ न करे सघी ऐं सिंध जी निगरान वॾे वज़ीर तोड़े उन सां गॾोगॾु जेके ॿिन्हिनि जेको हुकूमत ऐं अपोज़िशन धुर पारां जेके ॾिनल नाला आहिनि उन ते गौर वीचार थियो ऐं इतफ़ाक़ न थियो त इहो मामिलो इलेक्शन कमीशन खे मोकिलियो वेंदो। त जहिड़ी रीति वफ़ाक़ में वज़ीर अज़म जी जेका निगरान वज़ीर अज़म जी जेका मुक़ररी आहे उन जो मामिलो रोलड़े जो शिकार आहे, त इन तरह सां इम्कान आहे त सिंध में इहो मामिलो जेको आहे उन में अपोज़िशन ऐं हुकूमत जे विच में न सिर्फ़ु अॻिभराई थिए ऐं मामिलो रोलड़े जे बजाए मुतफ़िक़ा तौर ते सिंध जो जेको निगरान वॾो वज़ीर आहे उनजी मुक़ररी जेका आहे उहा मुमकिन थी सघे। सैयद मुमताज़ अली शाह जे हवाले सां या जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाकर ऐं सदीक़ मेमण जे हवाले सां जेके नाला साम्हूं आया आहिनि उन्हनि पंहिंजी जेका हुकूमत जे दौर में या अदालती ड्यूरेशन जे दौरान उन्हनि जो किरदारु जेको न सिर्फ़ु साफ़ सुथरो रहियो बल्कि उन ते मुखालिफ़ जेके क़ुवतनि उन्हनि खे इन क़िस्म जा जेके आहिनि उहे एतिराज़ न आहिनि। अहिड़ी तरह सां जेको यूनुस डागा आहे उनजी कारकर्दगी वफ़ाक़ में तमामु बहितरीनु रही आहे। अहिड़ी तरह सां सूबे में बि उनजो किरदारु तमामु साफ़ सुथरो ऐं किरदारु वारो रहियो आहे। शुएब सिद्दीकी पिणु कमिश्नर कराची तोड़े जेको वफ़ाक़ में मवासिलात जो सेक्रेटरी ऐं अहिड़ी तरह सां फज़लुल्लाह कुरैशी जी जेका कारकर्दगी रही आहे उहा बि साफ़ सुथरी रही आहे। त हुकूमत ऐं मुखालिफ़ धुर जे विच में इन्हनि माण्हुनि जी जेका चूंड आहे हिकिड़ो मुश्किल मरलो ज़रूरु आहे, पर इम्कान आहे त के न के अहिड़े नाले ते इतफ़ाक़ जो ज़रूरु थींदो ऐं जल्द जेको सिंध जो निगरान वॾो वज़ीर मुक़ररु थींदो। अहिड़ी तरह सां सिंध जी जेका उबूरी काबीना आहे उहा उनजो क़याम अमल में ईंदो ऐं चूंडुनि जो जेको अमल आहे उनजे हवाले सां निगरान पंहिंजो कमु शुरू कंदे इलेक्शन कमीशन जी जेका मावनत कंदा ऐं इम्कान आहे त अॼु इहो इतफ़ाक़ थी वञे ऐं सिंध असेंबली टोड़ण जे हवाले सां जिते गवर्नर अॼु सही कंदो उते निगरान जे हवाले सां नालो फाइनल थी साम्हूं अचण जो कवी इम्कान आहे। जी ठीकु आहे फयाज़ कुरैशी, तफ़सील ॼाणण लाइ महिरबानी।